सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 10। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कर। मां आहियां अली रज़ा मरी, अव्हांजो रियाज़ीअ जो उस्ताद। अॼु खां असां मश्कूं स्टार्ट कयूं आहिनि ऐं लेक्चर नंबर 10 में असां मश्क 1.1 एक्सरसाइज 1.1 खे सॉल्व कंदासीं, हल कंदासीं। मां पोयनि 9 लेक्चर्स में पूरो फर्स्ट चैप्टर पढ़ाए चुको आहियां ऐं पहिरियां ईअं कयो आहे जो हर शइ सम्झाई आहे, उन खां बाद में मश्कुनि ते आयो आहियां। हाणे सिर्फ़ु 4-5 वीडियोज़ मश्कुनि जा हूंदा ऐं पोयां वीडियो सभु नॉलेज जा, सम्झाइण जा ऐं लेसन्स हुया जेके तव्हांखे मूंखे सम्झाइणा हुया। हाणे पाण कंदासीं मश्कूं। सो 1.1 मश्क जो पहिरियों क्वेश्चन आहे त जेके हेठां सेट ॾिनल आहिनि उन्हनि खे डिस्क्रिप्टिव फॉर्म में लिखो, बयानी नमूने में लिखो। हाणे ॾिनल त हिक खां वधीक आहिनि, 7 सवाल आहिनि। मां कुल 2 खयां आहिनि छो त ॿिया तव्हां पाण करे वेंदो 16 आहिनि। मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण जे लाइ 2 खणा थो, ठीकु आहे। हीअ अगरि सम्झी वियो त ॿिया बि आसानी सां करे वेंदो। डिस्क्रिप्टिव जो मतिलबु हूंदो आहे बयानी जुमिलो, यानी n इज़ इक्वल टू हिन सेट खे असां कीअं लिखंदासीं। ही सेट आहे अ सेट ऑफ ऑल नेचुरल नंबर्स। छो आल छो लिखियो आहे? छो त 1 खां स्टार्ट थींदे ख़तम ई न थींदा कॾहिं। 3 डॉट्स जो मतिलबु आहे लामहदूद आहिनि, इन करे ही पूरो जो पूरो हिकिड़ो सेट आहे जंहिंखे असां कुदरती अददनि जो सेट चवंदा आहियूं। सिंधी में छा लिखंदासीं? कुदरती अददनि जो सेट, ठीकु आहे। ऐं इंग्लिश में n इज़ इक्वल टू अ सेट ऑफ ऑल नेचुरल नंबर्स, ठीकु आहे। हीअ असांजो थी वियो बयानी जुमिलो थी वियो, बयानी फॉर्म थी वियो। ऐं ही मथियों जेको टेबुलर में ऑलरेडी हुयो, असांखे बयानी करणो करे छॾियोसीं। हाणे था अचूं एस ते। ही ॾिसूं छा आहे, ही 5, 10, 15, 20, 25। ही 5 जो खोड़ो आहे न ॿारो, ही 5 जो खोड़ो आहे। ऐं 5 जो खोड़ो केसि ताईं आहे? 1 5 5 2 5 10 3 5 15 4 5 5 5 25, सिर्फ़ु 5 ताईं खोड़ो हलियो आहे। त पोइ डिस्क्रिप्टिव फॉर्म में छा लिखंदासीं असां? अ सेट ऑफ फर्स्ट के IST बि लिखी सघो था, जे ईअं न लिखो त पूरी स्पेलिंग लिखो। फर्स्ट 5 मल्टीपल्स ऑफ 5। हिन जो मक़सदु छा आहे? ही जेको मथे मिलियल आहे 1 5 5 5 5 25 ताईं, इहो 5 जो खोड़ो आहे, पर पहिरियां 5 ताईं 1 5 5 2 5 10 3 5 4 5 ऐं 5 5, यानी पहिरियां 5 मल्टीपल्स आहिनि, ठीकु आहे। 5 ताईं खोड़ो हलियो आहे, 5 जो खोड़ो 5 ताईं। त हिनखे इंग्लिश में कीअं लिखंदासीं? अ सेट ऑफ फर्स्ट 5 मल्टीपल्स ऑफ 5। 5 जा पहिरियां 5 मल्टीपल, ठीकु आहे। मल्टीपल्स टेबल जे लाइ लिखिबो आहे। जेको बि सेट तव्हांखे टेबल जे फॉर्म में हुजे न, उन जे लाइ तव्हां मल्टीपल लिखंदव, ठीकु आहे। त छा थींदो? अ सेट ऑफ फर्स्ट 5 मल्टीपल्स ऑफ 5। अगरि हिते 30 बि हुजे त लिखूं अ सेट ऑफ 6 फर्स्ट 6 मल्टीपल्स ऑफ 5, ठीकु आहे। क्वेश्चन नंबर 2, हाणे हिन जा पहिरियों जा बकाया पाण कंदव तव्हां। क्वेश्चन नंबर 2 में आहे त राइट इन टेबुलर फॉर्म। टेबुलर फॉर्म तव्हांखे ख़बर आहे, डिंगियूं वग़ैरह हूंदियूं, कामा हूंदो। चए थो ए अहिड़ो सेट आहे, ए हिकिड़ो अहिड़ो सेट आहे जेको फर्स्ट 7 नेचुरल नंबर्स कंटेन कंदो आहे, यानी उन में ए में पहिरियां नेचुरल नंबर हूंदा, पर पहिरियां 7। हितां खां हलूं नेचुरल नंबर उहो हूंदो जेको 1 खां स्टार्ट थिए। त पहिरियां 7 जो मक़सदु हूंदो त 7 ताईं हलंदो, 3 4 5 6 7 ओवर थी वेंदो। सभु न लिखंदासीं छो त पहिरियां 7 नेचुरल नंबर इहे ई थींदा आहिनि, 1 खां वठी 7 ताईं, ठीकु आहे। पर हिते लिखियल हुजे फर्स्ट 7 होल नंबर्स, त पोइ 0 होल नंबर 0 खां शुरू थींदो आहे न, त पोइ असांजो आंसर ते आहे 3 4 5 6। ही आंसर ते आहे। छो 7 ताईं न वञूं आहे? छो त हे असां वटि 0 अची वियो न, 1 2 3 4 5 6 7 7 नंबर थी विया। पर हिते असां वटि होल नंबर्स न आहे, नेचुरल नंबर आहे। नेचुरल 1 खां शुरू थींदो आहे, त 7 ते ई एंड थींदो, त असांजा पूरा 7 नेचुरल नंबर थी वेंदा। टेबुलर फॉर्म थी वियो। 7हों क्वेश्चन कयो आहे मूं त सेट ऑफ ऑल फैक्टर्स ऑफ 15। फैक्टर्स यानी उहे कहिड़ा नंबर्स आहिनि जेके 15 खे वंडींदड़, ठीकु आहे। फैक्टर्स यानी वंडींदड़ हिननि जा 15 जा।
G is equal to यार पहिरीं ॻाल्हि त 1 सभिनी खे वंडींदो आहे, हर नंबर खे हिक जो खोड़ो त लॻंदो ई लॻंदो आहे, त 15 खे हिक जो खोड़ो लॻंदो, ॿिनि जो न लॻंदुसि, 3 जो लॻंदुसि, 4 जो न पर 5 जो लॻंदो, ऐं इन खां बाद में 5 जो लॻंदुसि। ठीकु आहे, त यानी जी जो हिकिड़ो सेट थी वियो 1 3 5 15। 15 जा फैक्टर इहे ई आहिनि, 1 3 5 ऐं पाण 15। ही चारई नंबर आहिनि जेके हिनखे वंडे सघनि था, ऐं जेके नंबर वंडींदा आहिनि उन्हनि खे त फैक्टर चइबो आहे। फैक्टर खे ॿियनि लफ़्ज़नि में असां चवंदा आहियूं डिवाइज़र, DIVISOR, डिवाइज़र माना वंडींदड़। ठीकु आहे, सो ही हिन जो जवाबु थी वियो। हाणे 3 नंबर क्वेश्चन ते था अचूं, राइट इन सेट बिल्डर फॉर्म। सेट बिल्डर फॉर्म लिखो बाबा। सेट बिल्डर में तव्हांखे ख़बर आहे निशानियूं ईंदियूं आहिनि, एक्स सच डेट एक्स वारियूं, त 1 2 3 वेंदे 10 ताईं हलियो आहे हिकिड़ो सेट आहे, ऐं 1 खां स्टार्ट आहे, यानी पक सम्झो त नेचुरल नंबर्स आहिनि। ठीकु आहे, कहिड़ा आहिनि? नेचुरल नंबर्स आहिनि। त पोइ छा थींदो, x such date x belongs to natural number। ठीक है, and x is जेको x आहे, हाणे उहो हिकिड़ो नंबर हुजे हा त असां डायरेक्ट लिखूं हा, पर हाणे ॿ नंबर आहिनि, किथे किथे आहिनि 1 ऐं 10 जे विच में, त लिखंदासीं 1 less than or equal to x less than or equal to 10। हीअं लिखंदासीं असां। ही छो था लिखूं, छो त जेकॾहिं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो माना छेड़ो हुजे हा, 1 खां स्टार्ट थिए हा, ख़बर न हुजे हा किथे थो एंड थिए, त असां लिखूं हा x ग्रेटर देन और इक्वल टू 1, बसि हिते लिखूं हा। या अगरि 10 खां हेठि हुजे हा ऐं ख़बर न हुजे हा त हेठियों कहिड़ो छेड़ो अथसि, त बि असां हिते लिखूं हा बाबा x लेस देन 10 या लेस देन और इक्वल टू 10। अगरि 1 खां हुजे हा त लिखूं हा 1, पर असांखे ख़बर आहे ही ॿई शयूं अथसि, 1 बि अथसि 10 बि अथसि। अहिड़ी सूरत में हिन ॿिन्ही खे कंबाइन करे लिखिबो आहे, ऐं उहो थींदो आहे त पहिरियां नंढो नंबर लिखी लेस देन और इक्वल टू एक्स लेस देन और इक्वल टू 10। ठीकु आहे, जेको मां हिते लिखियो आहे ही वारो 1 लेस देन और इक्वल टू एक्स लेस देन और इक्वल टू 10। ठीकु आहे, हाणे क्वेश्चन नंबर 2 आहे, ऐं उहो आहे ही सेट। ही ॾिसो, नेगेटिव ऐं पॉज़िटिव नंबर जेके हूंदा आहिनि उहे इंटीजर्स में हूंदा आहिनि। कंहिंमें हूंदा आहिनि? ज़ेड में, इंटीजर्स में। त पहिरीं ॻाल्हि त तव्हां सुञाणे लिखी छॾियो त बाबा ही ज़ेड आहिनि। एक्स सच डेट एक्स अहिड़ा नंबर्स आहिनि, या अहिड़ो नंबर आहे जेको ज़ेड में आहे, एंड सॉरी आर जी निशानी आहे, एंड किथां खां शुरू थो थिए बाबा, -2 खां शुरू थो थिए, लेस देन आर इक्वल टू एक्स लेस देन आर इक्वल टू +5। जवाब अची वियो, यानी एक्स अहिड़ो नंबर आहे जेको ज़ेड में आहे, ऐं उन जेका लिमिट आहे, लिमिट जो मक़सदु त उन जेके 2 छेड़ा आहिनि उहे कहिड़ा आहिनि, हिकु -2 छेड़ो आहे, नंढे में नंढो छेड़ो पहिरियों लिखंदासीं, नंढो अदद जेको आहे उहो -2 सभिनी में नंढो आहे उहो हिते ईंदो पहिरियां, ऐं जेको वॾो हूंदो उहो आख़िर में ईंदो। विच में असां एक्स ॾींदा आहियूं ऐं निशानियूं ॾींदा आहियूं। निशानियूं असां लेस देन आर इक्वल था खणूं, छो त असांखे -2 बि खणणो आहे, हिते +5 बि खणणो आहे, इन करे हिन जे हेठां नंढड़ी लाइन ॾींदासीं। ठीकु आहे, हाणे था अचूं असां आख़िरी क्वेश्चन ते। सी ही छा आहे? थोरो गौर सां ॾिसूं, जेकॾहिं त ही त दरियाहनि जा नाला आहिनि। ठीकु आहे, त छा चवंदासीं, एक्स सच डेट एक्स इज़ नेम ऑफ रिवर्स ऑफ पाकिस्तान, बस। ठीकु आहे, एक्स सच डेट एक्स नेम ऑफ रिवर्स ऑफ पाकिस्तान, माना हिन में जेको मथे जेको तव्हां जेके बि मेंबर्स आहिनि उहे छा आहिनि, उहे एक्स आहिनि। असां सेट बिल्डर फॉर्म में एक्स खणंदा आहियूं, त उहो एक्स छा आहे, उहो नालो आहे पाकिस्तान जे दरियाहनि जो। पोइ जेतिरा बि दरियाहनि जा नाला आहिनि उहे सभई अची वेंदा आहिनि, 5 नाला, रावी, चिनाब, इंडस, झेलम ऐं सतलज। ठीकु आहे, सो ही 5 ई नाला हिन में अची वेंदा। ही थी वियो सेट बिल्डर फॉर्म। इन खां बाद में क्वेश्चन नंबर जेको चोथों आहे, ऐं क्वेश्चन नंबर 5 बि आहे। हा, क्वेश्चन नंबर जेको चोथों आहे उहो इहो आहे त बाबा टेबुलर में लिखो, तव्हांखे ॾिनल आहे सेट बिल्डर फॉर्म। ठीकु आहे, इहो तव्हां करे वेंदो, ऐं 5 वरी मिक्स में आहे, तव्हांखे मिलियल आहिनि टेबुलर में,
तव्हांखे छा करणा आहिनि, टेबुलर ई उहो बि मिलियल आहे, डिस्क्रिप्टिव बि तव्हांखे टिनी में करणा आहिनि। हाणे ही पाण करे आयासीं त असां टिनी में हिक ॿिए में कन्वर्ट करे सघूं था। बसि हिकिड़ो रुगो आहे क्वेश्चन जेको मूंखे हींअर कराइणो आहे, उहो आहे क्वेश्चन नंबर चोथों। सो क्वेश्चन नंबर चोथों हींअर मां तव्हांखे करायां थो। उन में छा आहे क्वेश्चन था खणूं असां टियों नंबर, क्वेश्चन नंबर टियों। ठीकु आहे, क्वेश्चन नंबर टियों आहे C इज इक्वल टू A सच डेट A। हाणे X सच डेट X हुयो, को मसलो कोन्हे, A सच डेट A बि अची सघे थो, सही आहे न, हिन में एॾो वॾो मसलो न आहे। हाणे असां छा कंदासीं, एंड जेको लिमिट आहिनि उहे आहिनि -3 लेस देन A लेस देन 3। ठीकु आहे, ही सेट आहे। हाणे हिन जो जवाबु लिखणो आहे असांखे। जवाबु लिखूं था, पर जवाबु छा में लिखणो आहे, जवाबु लिखणो आहे टेबुलर में। टेबुलर में लिखणो आहे त अचो लिखूं था। हाणे ॾिसो, ही मेन शइ आहे, लास्ट छेड़ो अथसि -3 ऐं आख़िरी छेड़ो अथसि 3। पर ॾिसो हीअ निशानी यूज़ थियल आहे त ही 3 न खणंदासीं, हीअ थियल हुजे त खणंदासीं। तव्हां हिते वाज़े लिखियल आहे त लेस देन जी निशानी आहे, इन करे -3 त न खणंदासीं, पर -2 खणंदासीं, -1 खणंदासीं, पोइ 0 ईंदो, पोइ 1 ईंदो, पोइ 2 ईंदो, पोइ 3 खणंदासीं न, 3 न खणंदासीं। छो न खणंदासीं, छो त हिते बि हीअ सैम्पल आहे, हीअ न आहे। ठीकु आहे, त जेकॾहिं हीअ सैम्पल लेस देन वारी आहे सिर्फ़ु, त पोइ असांखे 3 न खणणो पवंदो, न -3 खणणो पवंदो हे वारो, न ही वारो खणणो पवंदो। त जवाबु असांजो छा अची वेंदो, ही। ठीकु आहे, अहिड़े क़िस्म जा ॿिया बि चौथे में आहिनि, 3 क्वेश्चन बकाया उहे तव्हां कंदव, ऐं 5हों क्वेश्चन जेको आहे उहो मिक्स में आहे, उहो बि कंदव। ठीकु आहे, उमेदु आहे तव्हांखे लेक्चर सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड कंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।